राधड़ में सनराइज़ प्राइवेट पब्लिक स्कूल जे इंतज़ामिया पारां हर साल जी हिन साल बि पुरवकार सकावती रंग बिरंगी तकरीब मुनक़द कई, जंहिंमें जनरल सेक्रेटरी पीपी ज़िले दादू ऐं राधड़ थाणे जी चेयरमैन सरदार ग़ुलाम दस्तगीर गुरड़ ऐं सदर पीपल्स यूथ ज़िले दादू मीर मुर्तज़ा गुरड़, सीनियर सहाफ़ी मोहम्मद यूनुस सोलंकी, नौजवान काउंसलर समेत कुमार राजाणी महिमान ख़ास तौर शिरकत कई। इन मौके ते स्कूल जे ऑनर ऐं प्रिंसिपल साईं रियाज़ अहमद चन्ना आयल महिमाननि खे टोपी अजरक जा तोहफ़ा पेश कया। इन मौके ते साफ़ी बिरादरी पारां DB बलोच, मुनीर अहमद सुमरो, अब्दुल फ़ताह वीनियस, अबादुल्ला मंगी, आदिल अख्तर खानज़ादा, ख़ालिद हुसैन खोसो के टोपियूं पिण पाराई वयूं। स्कूल में फर्स्ट पोजीशन ऐं सेकेंड पोजीशन हासिल कंदड़ शागिर्दनि में शील्ड पिण ॾिना विया। प्रोग्राम में वालिदैन गुलनि जहिड़नि ॿारड़नि जो टैलेंट ॾिसी ॾाढो लुत्फ़ अंदोज़ थिया। शहरियुनि समेत साफ़ी बिरादरी वॾे अंग में शिरकत कई। महिमान ख़ास सरदार ग़ुलाम दस्तगीर गुरड़, मीर ग़ुलाम मुर्तज़ा गुरड़ ख़िताब दौरान बहितरीन प्रोग्राम इनक़ाद करण ते सनराइज़ पब्लिक स्कूल जे ओनर साईं रियाज़ जाफ़री ऐं स्कूल इंतज़ामिया खे मुबारकबाद पेश कयो ऐं हर ताउन जो यकीन ॾियारियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।